किशोर कर दा उदा क्या है बा स्वारी तो हल्दे क्या करने टमाटा ने टमाटर लखा ए टमाटर नी गाड़ी में डब्बा बने न थे दे के टमाटर किना क्या तो वाला छाया मां तो के ठीके में ॾियां थो न मां 5 एकड़ आहिनि बसि तूं सॼो तो ठीके में खणण जाॾे उछले करे मां तोखे ॾियां थो न मां कयां रेट न थियो अञा करदा थी पियो मां हाणे भॼी वेंदुमि पानी कर 50,000 दिकराओ सभु ठीके में तूं 2 टे उछलींदी मां तोखे 60,000 ॾिनो पर मुंहिंजी ज़मीन ख़ाली करे ॾींदे 5 एकड़ हां बाबा जान छड़ा दे न तुम्हारे 20 वारे दे हाणे बयानो कयूं बयानो कर जान छड़ा टमाटो हिकु दाणो बि मुंहिंजी ज़मीन में न हुजे इंशाल्लाह एक भी दान पर न जान छड़ा ठीक है बस सुबह तो एक भी टमाटर न हो तो खाने जास्ता हर घर में बे को गोले हां बस पे जास्ता शुक्र की मालिक परेशान हमरे एड़ा के बटर के राख ब्या भी दे तका रोजी छे अदा डांस कन तू जिया मां बिठो सफा मां का तो मुंजिया ना था अलाए मां चो तो तू नौकर सफा करे तो यार को गालन तरीको ही कोन था यार असां परेशान थी असां खबर न थी पए त असां छा ॻाल्हायूं था असां जो जेको इहो टमाटनि जो रेट आहे न सफ़ा असांजो मथो ख़राब करे छॾियो अथई कर्ज़ी थियाऊं बाबा 5 रुपए टमाटो किलो हेॾा असां ॿिज वरितासीं लखनि जा हेॾियूं ज़मीन आहिनि असांजूं सीढ़ियूं पयूं हाणे असां छा कयूं हा यार तव्हां बि हक़ ते आहियो हक़ी ॻाल्हि आहे तव्हां ॾे ॾो न अदा मुंहिंजी डाक्सन आहे हा अदा सवारी सां हलंदी 15 जरे बि ज़मीन आहे उन में टमाटा आहिनि उहे खणी तोखे सटणा आहिनि पोइ खणी जाॾे बि करे मुंहिंजी ज़मीन ख़ाली कर मुद्दाणी ज़मीन ख़ाली करणी आहे धपाणी हुई आहे अदा पोइ हाणे मज़ूर वज़ूर ॾींदी हर शइ मां पाण हर शइ तूं ठीको खण बसि घणा पैसा वठंदे बसि पोइ 1.5 लख रुपया वठंदोमांइ मां 1.5 लख खां 10,000 मथे ॾींदोमांइ मिठाई जा दा मथां सारियुनि जी मुंदई मथां ज़मीन ख़राब थी वञे जल्दी या ख़ाली करे ॾे मूंखे टमाटा खणी वाह में सटे शाख में सटे सोडवा में सटे मुंहिंजी ज़मीन मूं खणी वञ चलो बयान ॾे तेला पैसा पोइ अॼु तूं कमु शुरू कयां थो ठीकु आहे त पारत थी मां वञां थो हाणे ठीकु आहे इंशाल्लाह बसि सुभाणे तुंहिंजो हिकु बि टमाटो न हूंदो अरे वाह टमाटा तव्हां त माण्हू जा वण ई वॼाए छॾिया वाह एतिरी असांखे ढोइण में बि किरायो न मिलंदो जेतिरो टमाटा सटण में किरायो मिले थो